दोस्तों मैं आया जो पंहिंजो पाण शाबाश लॻाई आहियां जो नए व्लॉग में सभिनी खे ख़ुशि आमदीद थो कयां। अॼु जेको व्लॉग आहे सो मां तव्हांखे ॾेखारण थो चाहियां असांजो सेंट्रल कैफेटेरिया नमल जो। हिते मां बीठो आहियां अॼु हींअर फ्रेश न आहे, हिकु त समर आहिनि, ॿियो वरी पंहिंजो माण्हू घटि आहिनि, उन करे पोइ इनशाला जंहिंमें वधीक फ्रेश थिए वधीक मज़ो ॾेखारींदासीं। आप कब से नमल में, ये बताऊँगा जी? आप कब से हो यहाँ पे? यहाँ पे 2-3 माह हो गए। तो काम कैसा चल रहा है आपका? अच्छा है। अच्छा, आपका अपना स्टॉल है? आपका अपना स्टॉल है ये? जी जी। क्या बात है। तो और किसी यूनिवर्सिटी में पहले काम किया कि सिर्फ पहले नमल में ही आए? किसी यूनिवर्सिटी में, इस्लामिक में? तो वहाँ पे क्या सीन? ठीक है वहाँ थोड़ा क्यों? उधर से वैसे ज़्यादा इधर अच्छा है। इधर अच्छा है? उधर वैसे बॉयज़ हैं जितने भी, इधर ज़्यादा अच्छा लगता है। इधर अच्छा है, उधर जो है ना ज़्यादा बदमाशी है। अच्छा, बदमाशी ज़्यादा, थोड़ा इधर तो डिसिप्लिन ठीक है। ठीक है। हाँ, ये बेचारे जो कम माशाल्लाह सुठो पियो हले। तो इहो असांजो सेंट्रल कैफेटेरिया तव्हांखे ॾेखारियूं पिया। भाऊ वेठो आहे, वॾी रश हूंदी आहे। हाणे हींअर समर ख़तमु थी जॾहिं सेमेस्टर स्टार्ट थियनि पोइ वाह थी वेंदी। फ़िलहालु जेको आहे कमु मतिलबु ई इक्वल्स टू MC स्क्वायर जो छा मतिलबु आहे? ई इक्वल्स टू MC स्क्वायर जो छा मतिलबु आहे? हाँ चाय भी चंद्र दे सही है। ये पाकिस्तानी है शेख असांजा तयारु थी विया आहिनि। पहिरियां साहब खे ॾियूं, उन खां पोइ वरी असां पियूं। थैंक यू भाई, थैंक यू। अरे भला केले शेक छो घुराया अथव? परदेस में भला इहो वधीक थो वणे छा? सही आहे हमरा खे इहो थो वणे। हाँ सही आहे, सही आहे। असां बि इहो था पियूं। संगत की सलाह सखड़ियूं सलाहियूं हणिजो, बाक़ी माना सवली सलाह न हणिजो। पहिरियां यार एॾो वॾो कोन हो, हाणे सुठो करे छॾियो अथनि कैफेटेरिया। पहिरियां मज़ो कोन हो। तंदूरी में हाणे उहो मज़ो न आहे, हे वॾो थियो। असांजो नमल जो सेंट्रल कैफेटेरिया जिनजी फ्रंट साइड कुझु ईअं थी ॾिसे, मतिलबु 2 फ्लोर आहिनि। मथियां जेको इहो आहे सिर्फ़ु टीचर्स जे लाइ, हेठि स्टूडेंट्स वञी सघनि था। इन खां अलावा माशाल्लाह ख़ूबसूरती सुठी आहे, अॼु मौसम सुठो आहे, इन करे तमामु घणो वणे पियो। इन खां अलावा हिन पासे इहो रशियन ब्लॉक आहे ऐं बिल्कुलु हुन साइड सेंट्रल लाइब्रेरी आहे असांजी। पर जेको अॼु जे व्लॉग जो मेन आहे सो आहे कैफेटेरिया। फ़िलहालु इनखे हिते ई ख़तमु कयूं था। वॾी महिरबानी, वरी मिलंदासीं असांखे ॿिए व्लॉग में इंशाअल्लाह।